ओ मोहम्मद खान खटे विदो मोहम्मद खान खटे विदो मोहम्मद खान खटे विदो मोहम्मद खान खटे विदो गडवा जसा पीर पगारो जो निशान आए तारो ओ मोहम्मद खान खटे विदो मोहम्मद खान खटे विदो मोहम्मद खान खटे विदो मोहम्मद खान खटे विदो तव्हां भी पंहिंजे नाले सां शायरी रिकॉर्ड कराए सघो था। शायरी रिकॉर्डिंग लाइ हींअर ई व्हाट्सएप नंबर ते राब्तो कंदा 0335217858 0335 25 17 बजे तो हर को पंजा वाता गोले तो अकेलाड़ी मुस्तफा जे तो हर को पंजा वाता गोले तो ओ मोहम्मद खान खटे विदो। हाणे तव्हां भी पंहिंजे नाले सां शायरी रिकॉर्ड कराए सघो था। शायरी रिकॉर्डिंग लाइ हींअर ई व्हाट्सएप नंबर ते राब्तो कंदा 0335217858 0335 25 17 858।